नाज़रीन, बदीन का खबर है जेका अवां ताईं पहुंचण पिया। अल्ताफ़ मेमण की रिपोर्ट मुताबिक़ बदीन के साहिली पट्टी के शहर सेरानी शहर में रात देर से तकरीबन 2 वगे एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते शहर के मशहूर वापारी हाजन शाह के होलसेल किराना दुकान के पुरस्कार नमूने बाह लगी वही, जै सबब दुकान में मौजूदा समूरो सामान सड़ी रख थी वो। बाह इंतहाई तेज़ी से पखड़जी वही, जैसे ज़ाब्तो न अचण सबब बदीन फायर ब्रिगेड वारन के इतला कयो वयो त फायर ब्रिगेड वारन चयो त असांजूं गाड़ियूं ख़राब बीठियूं आहिनि, असां कुछ भी नथा करे सघूं। मौके ते एक रेस्क्यू जी गाड़ी पहुती, लेकिन उहा भी फॉल्ट सबब बीही रही। दुकानदार हाजन शाह दाहूं कंदो रहियो। उन विच में बाह के इतला ते आस पास जा ॻोठाणा ऐं शहरी पहुची विया, जन बाल्टिन ज़रिए बाह के कंट्रोल करण की कोशिश कई, लेकिन हुननि जे वस खां बाह ॿाहिरि थी वई ऐं वॾो नुक़सान करे वई, जंहिं करे सूरत हाल वधीक गंभीर बणिजी वई। बाह सबब करोड़े रुपयनि जो नुक़सान जो अंदेशो ज़ाहिर कियो पियो वञे। इन हेॾे हादसे ते बदीन इंतज़ामिया मां ऐं चूंडियल नुमाइंदनि मां केर बि लंघी न आयो। हाजन शाह बेयारो मददगार वेठल बाह जो सबब ॼाणण लाइ सेरानी पुलिस तहक़ीक़ात शुरू करे ॾिनी आहे।